ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। उस्मान शाह हुड़ी भरिसां पेट्रोल पंप ते बीठल टैंकर खे बाहि लॻी आहे। ॻोठ इब्राहिम शाह में सैयद बचल शाह जे पेट्रोल पंप ते बीठल टैंकर खे ओचितो बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि ऑयल टैंकर, मोटरसाइकिल समेत ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। पेट्रोल पंप मालिक बचल शाह मूजिबि टंडो अलाह इंतिज़ामिया सभु फायर ब्रिगेड गाॾियूं ख़राब हुअण जो जवाज़ ॼाणाए मौज़रत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। उस्मान शाह हुड़ी भरिसां पेट्रोल पंप ते बीठल टैंकर खे बाहि लॻी आहे। ॻोठ इब्राहिम शाह में सैयद बचल शाह जे पेट्रोल पंप ते बीठल टैंकर खे ओचितो बाहि लॻी आहे। बाहि लॻण सबबि ऑयल टैंकर, मोटरसाइकिल समेत ॿियो सामान सड़ी वियो आहे। पेट्रोल पंप मालिक बचल शाह मूजिबि टंडो अलाह इंतिज़ामिया सभु फायर ब्रिगेड गाॾियूं ख़राब हुअण जो जवाज़ ॼाणाए मौज़रत कई आहे। बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। उस्मान शाह हुड़ी भरिसां पेट्रोल पंप ते बीठल टैंकर खे बाहि लॻी आहे।